अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु उमरकोट जे अहिड़े किरदार सां तव्हांखे मुखातिब कराईंदासीं जंहिंजो नालो खुशहाल आहे, जेको बचपन में पोलियो जे मूज़ी मर्ज़ खां माज़ूर थी वियो, पर उन पंहिंजी माज़ूरी खे पंहिंजी मजबूरी न बनायसि। हुन 24 वरनि जी ॼमार में महिनत करे पंहिंजे घर जो गाॾो हलाईंदो आहे। माउ पीउ फोड़ा हुअण जे करे उन्हनि जे हथ वधाईंदो आहे। नालो खुशहाल, 3 भाउ ऐं 1 भेण हुअण जे बावजूदु 6 भातियुनि जो फैमिली आहे ऐं इन जे हौसले खे सलाम आहे जंहिं पंहिंजो हथ कंहिंजे अॻियां फैलाइण खां पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी मशक़त करे पंहिंजी महिनत मज़दूरी कंदो आहे। उमरकोट जी गली गली मंझि लच्छी विकिणी पंहिंजे घर जी ऐं पंहिंजे पोड़े माउ पीउ जो सहारो बणंदो आहे। अचो त इन किरदार सां मिलूं ऐं इन जी हौसला अफ़ज़ाई करियूं। दोस्तो, असांजी वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त हिन दोस्त जी हौसला अफ़ज़ाई थिए, ताकी जेको नौजवान नस्ल सेहतमंद नस्ल है उनखे मिसाल बने। नाम खुशहाल है और मेरे वालिद का मेवाराम नाम है और मेरा वालिद साहब खोता गाड़ी चलाता है, बुजुर्ग बंदा है। और मेरे घर में 1 बहन और 3 भाई हैं। हम 6 जने खाने वाले। 2 भाई मेरे से छोटे हैं जो पढ़ाई कर रहे हैं, अभी मैं पढ़ा रहा हूँ उनको। और मैं उन माँ बापों का जो है कुछ गुज़र सफ़र उनका अच्छा चले। मैं अपना दोनों पाँव से माजूर हूँ, पोलियो है बचपन से मुझे। मैं फिर भी अपनी मेहनत से कमा रहा हूँ और घर चले अच्छा, इसीलिए मेरे माँ बाप भी बुज़ुर्ग हैं। मैंने बोला कुछ घर चलने के लिए सहारा बन जाए, इसीलिए मैं घर चलाने के लिए खुद मजदूरी कर रहा हूँ और क्यों किसी का मोहताज बनूँ। माजूर होकर अपनी मेहनत करूँगा। अल्लाह ताला आगे मुझे ऐसे हौसला दे तो मैं आगे भी ऐसी मेहनत करूँ और अपने मेहनत से कामयाब हूँ। दोस्तों, जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि अचे त लाइक्स ऐं कमेंट्स ऐं सब्सक्राइब करणु न भुलंदा। तव्हांजो पंहिंजो होस्ट इम्तियाज़ अली खोसो।